जी जेके जयपुर में रहंदा आहिनि ऐं उन्ही जे लाइ मां इहे चवंदसि कि लोटस इंग्लिश मीडियम स्कूल जा एग्जीक्यूटिव डायरेक्टर आहिनि जेको महाराष्ट्र में आहे ऐं सिंधी ॿोली जा ख़ासि प्रमोटर आहिनि ऐं तव्हां संदसि प्रोफेसर बि आहियो। तव्हां 500 खां वधीक सिंधी ॿोलीअ ते जंहिंमें की वीडियोस ठाहिया आहिनि, जंहिंमें कुझु पहाका, जंहिंमें कुझु एक्टिंग जा ऐं जंहिंमें कुझु तव्हां पोइटियूं शाइरियूं सभु एॾा सुहिणा वीडियो हिकु डिफरेंट लेवल ते ठाहिया आहिनि। दोस्तो चवंदा आहिनि कि असांजे हथ में हिकु टेक्नोलॉजी आहे स्मार्टफोन ऐं अगरि असां सिंधी ॿोली खे प्रमोट करणु चाहियूं त हुनजो एग्ज़ाम्पल असांजे सां गॾु वेठा आहिनि स्क्रीन ते, उहे माया वसंदानी जी। एॾा सुहिणा सुहिणा वीडियो लैंग्वेज ते ठाहिया अथऊं कि ॿार बि उहो ॿुधनि था ऐं सची में हिन में जाम फ़र्क़ु पियो आहे। त माया जी जे हिन सुहिणे प्रयास ते मां बिल्कुलु उन्हनि खे दिलि सां धन्यवाद करणु चाहींदसि ऐं ॿुधाइणु चाहींदसि कि हींअर लेटेस्ट में उहो गीता जा श्लोकम ते बि वीडियो ठाहे रहिया आहिनि त सिंधीअ में केॾी कमाल जी ॻाल्हि आहे। ज़ोरदार तारीफ़ सां माया जी तव्हांजो हिते स्वागत आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जी माया जी माफ़ कजो, पंडित जी जी ॻाल्हियूं ॾाढियूं सुठियूं हुयूं त शो में थोरो टाइम थी वियो आहे, पर तव्हां मतिलबु पुठियों ॿुधो पिया, असांखे दिलि सां माफ़ कजो। न माफ़ी ॻाल्हि कान्हे, हिकु ॻाल्हि मां बि थी चवां, मां बि पंडित जी जूं ॻाल्हियूं ॿुधी करे मां बि ॿी दुनिया में वियमि हली, मां त सभु कुझु पंहिंजे बारे में भुलिजी वियमि। एतिरियूं सुठियूं ऐं इंटरेस्टिंग ॻाल्हियूं लॻियूं, ॾाढियूं वणनि पियूं, लॻे पियो हिकिड़ो पूरो एपिसोड डेडिकेटेड हुननि जे लाइ हुजण ई खपिजे। ऐं अगरि तव्हां इहो प्लानिंग कयो पिया बि नेक्स्ट कॾहिं बि हिकिड़े फ्यूचर में तव्हां हुननि जो हिकिड़ो पूरो एपिसोड रखंदा त वाकई में मतिलबु सुठो ई रहंदो इहो। वाह वाह तमामु वाह। जी सुठो। असां माया वसंदानी जी ज्ञान जूं ॻाल्हियूं ॿुधी करे मूंखे बि ॾाढो इंटरेस्ट पियो अचे, मां बि ॿी दुनिया में वियमि हली, मां बि सभु कुझु भुलिजी वियमि हली। तव्हांखे पंडित जी जो नंबर शेयर कंदासीं, कॾहिं बि तव्हांखे पंडित हाणे तव्हां गीता जो जेको वीडियो ठाहींदा आहियो या श्लोकनि जे लाइ पंडित जी बि तव्हांखे जाम गाइड करे था सघनि। तव्हां मतिलबु एतिरा सुठा कम था कयो। त अचो ॼाणूं था माया वसंदानी कीअं इहो आइडियो आयो, उन्हनि खे ख़ुदि संदसि एॾी एजुकेशन फील्ड में आहे, एतिरी मतिलबु इंग्लिश मीडियम स्कूल लोटस जा उहे संदसि एग्जीक्यूटिव डायरेक्टर आहिनि, प्रोफेसर आहिनि ऐं मतिलबु कीअं इहो आइडियो आयो कि छो न मां वीडियोस ठाहियां यूट्यूब ते विझां ऐं हर ग्रुपनि में व्हाट्सएप जे में फॉरवर्ड थियनि त असांजी ॿोली प्रमोट थिए। इहो यूनिक आइडियो पहाकनि जो, एक्टिंग जो, शाइरी जो ठाहिण जो तव्हांखे कीअं आयो, इन बारे में ॿुधायो। ॾिसो, शुरू खां ई वठी जॾहिं मां नंढे हूंदे सिंधी ॻाल्हाईंदी हुअमि त मुंहिंजी सिंधी भाषा जंहिंसां बि मां ॻाल्हाईंदी हुअमि सभिनी खे मुंहिंजी सिंधी वणंदी हुई। सभई चवंदा हुआ कि भई माया सिंधी थी ॻाल्हाए त ॾाढी वणे थी असांखे। त इहो हिकिड़ो त फैक्टर हो जेको मुंहिंजो बेसिकली नंढे हूंदे खां ई वठी सभिनी मुंहिंजी साराह कई हुई, भई सिंधी माया थी ॻाल्हाए त ॾाढी थी वणे। त इहो मूंखे हमेशह मन में लॻंदो ई हो कि भई सिंधी सभिनी खे मुंहिंजी वणे थी, त इहा हिकु फैक्टर हो। ऐं इन खां पोइ वरी जेका तव्हां चओ था जीअं भई शाइरी वीडियोस ऐं इहे एक्टिंग वीडियोस, त मां एक्टिंग में बि ॾाढी इंटरेस्टेड हुअमि, ड्रामा वग़ैरह कंदी हुअमि जॾहिं स्कूल में हुअमि, कॉलेज में हुअमि त ड्रामा, शाइरी वग़ैरह वग़ैरह इहे सभु नाटक वग़ैरह कंदी हुअमि। इन्हनि ॻाल्हियुनि में मूंखे इंटरेस्ट हो त पोइ इहे वरी ॻाल्हियूं कयूं, भला इन्हनि ते वीडियोस ठाहिया, इहे हिंदी में हुआ। त पोइ वरी ठाहींदे ठाहींदे हिकु दफ़े मुंहिंजे मन में ख़्यालु आयो कि मम्मी हेॾा असांखे पहाका सेखारे करे वई आहे, त उहे छो न मां उन्हनि सिंधी पहाकनि खे, मूंखे हर हर यादि था अचनि ऐं सभिनी खे मतिलबु मां जेॾी महिल बि सिंधी ॻाल्हाईंदी हुअमि त पहाका ज़रूरु यूज़ कंदी हुअमि। त सभई चवंदा हुआ कि भई इहे पहाका तोखे ॾाढा था अचनि। मां चयो मां मम्मीअ खां ई सिखी आहियां। त पोइ मूंखे वेठे वेठे ईअं ध्यानु में आयो, लॉकडाउन जो पीरियड हो, घर में वेठी हुअमि त मूंखे लॻो कि भई शाइरी वीडियोस थी ठाहियां, इन खां बेटर आहे कि मां पहाकनि ते वीडियो ठाहियां। त मां पहले टिकटॉक ते पहाका ठाहिया। उहे 1 मिनट ते मतिलबु ड्यूरेशन हूंदी, लिमिट ड्यूरेशन, टाइम लिमिट ड्यूरेशन 1 मिनट हुई। त पोइ मां 1 मिनट में जल्दी जल्दी ॻाल्हाईंदी वेंदी हुअमि, पूरो एग्ज़ाम्पल बि थिए न थिए जल्दी जल्दी हुनखे शॉर्टकट करे मतिलबु ॻाल्हाइण जी कोशिशि कंदी हुअमि। उन खां पोइ उहे पहाका मां टिकटॉक ते मुंहिंजा ठहिया। इन्हनि खे टिकटॉकनि खे मतिलबु मां वरी ग्रुप्स ते शेयर कयां, व्हाट्सएप ग्रुप्स ते शेयर कयां त मूंखे सभु मना कंदा हुआ कि भई असांजे ग्रुप में इहे तूं भई पहाकनि जा न मोकिल, छो जे हिन ते टिकटॉक जी सील लॻल आहे। वरी फेसबुक ते मां ग्रुपनि में शेयर करणु चालू कयो त वरी उन्हनि बि वरी मुंहिंजा अप्रूव न थींदा हुआ, छो जो हुन ते टिकटॉक जी सील हूंदी हुई। पोइ मां चयो मां कयां छा वरी, त वरी पोइ मां टिकटॉक जी सील लाहे करे वरी उहो डाउनलोड कया, वरी उहो चाढ़िया। त पोइ वरी मां बेटर सोचियो कि वरी वापसि मां हिकु दफ़ो रीमेक कयां ऐं फुली एग्ज़ाम्पल सां सहित हुननि खे वापसि सां सम्झायां। पोइ वरी मां वापसि हुननि खे रिवाइज़ कयमि, वरी हुननि खे पूरी तरह सां जेको पहाको 3 मिंट थो खणे, को 2 मिंट थो खणे, पूरो एग्ज़ाम्पल सां खणी करे ऐं पोइ मां हुननि खे सम्झाइण जी कोशिशि कई। हर हिकु पहाके खे मां हिकु मतिलबु वीडियो में मां घटि में घटि 4 या 5 दफ़ा रिपीट कंदी आहियां, ताकी जेको केरु ॿुधण वारो आहे
उनखे यादि बि थी वञे साथ साथ, छो जो मां एज़ अ टीचर बि रही चुकी आहियां, प्रोफेसर बि रही चुकी आहियां, त रिपीटिशन ॾाढो ज़रूरी थींदो आहे कि भई ॿारनि खे यादि थी वञे। ऐं मुंहिंजो टारगेट ऑडियंस ॿार ई हुआ। मां चाहींदी हुअमि कि भई ॿार ॿुधनि, छो जो वॾनि खे त ईंदा ई आहिनि पहाका, त इन में थोरो इंग्लिश जा वर्ड्स बि मां मिक्स कया ऐं हिंदी जा बि वर्ड्स मिक्स कया ताकि उहो इंटरेस्टिंग लॻे उन्हनि खे। मुंहिंजो इहो वाह, पर्पस हो बिल्कुलु। ऐं इहो ई मुंहिंजो वाह। मोटिवेशन जो त फैक्टर तव्हांखे घणा हो। पहाका यादि आहिनि ऐं घणा तव्हांजी मम्मी तव्हांखे घणा पहाका सेखारिया आहिनि? अमूमन मुंहिंजी माउ खे त हज़ारे ईंदा हुआ, 1000 खनि खां त मथे ईंदा हुआ। ऐं वाह, मां 200 250 वीडियो ठाहे चुकी आहियां पहाकनि ते। कुझु त मां वाह, इलाही त टिकटॉकनि ते ठाहिया ऐं पोइ वरी टिकटॉकनि ते न ठाहे करे वरी व्हाट्सएप ग्रुपनि ते ठाहिया, वरी के त मां थोरा रिलीज़ करण रहिजी विया, किथे मुंहिंजो मेकअप सही न हूंदो, किथे कुझु ईअं लॻंदो थोरी सी बि मिस्टेक हुजे त वरी पोइ मां रिलीज़ ई त न इहो कया, जेको तव्हां इलाही सिंधी रिलीज़ सॼो कया। अजरक वारो गेटअप पाए करे पहाको ॿुधायो पिया, उहो मूंखे ॾाढो जी जी अट्रैक्टिव लॻो। मां तव्हांखे हिकु ग्रुप में रोज़ मतिलबु कंहिं ग्रुप में तव्हांजो पहाको फॉरवर्ड थींदो हुयो, त मां ॾिसंदी हुयसि हिकु लेडी ईअं सिंधी सॼो गेटअप सां गॾु उहो पहाको अची सम्झाइण जो तरीक़ो मूंखे एॾो सुठो हा लॻो, मां तव्हांजो नंबर इमीडिएटली सेव करे छॾियो। मां चयो इहे लेडी अगरि ईअं ख़ाली अची ॿुधाया कि ॿुधो कुए लधी हेड ॻड़ी, चई मां उहो न, तव्हांजो जेको तरीक़ो आहे सम्झाइण जो ऐं तव्हांजी जेकी वेशभूषा आहे, ॿई कॉम्बिनेशन आहे। अगरि प्रदीप जी हिनजे पहाके वारो कोई वीडियो तव्हां ॾेखारे सघो त मां व्यूअर्स खे हिननि जी ड्रेस सां गॾु असांजा माया जी कीअं था लॻनि, माया जी जो वीडियो असां उहो ॾिसणु चाहींदासीं। अगरि पहाके वारो कोई हुजे त हे ॾिसो व्यूअर्स असांजी माया जी, हे गीता वारो आहे प्रदीप जी, हिकु पहाके वारो वीडियो उन्हीं जो जी, हे गीता जे मथो वीडियो अथनि जी, इहो बि ॿुधंदासीं। अहो बत महत् पापम कर्तुं व्यवसिता वयं यत्राज्य सुख लोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः। हे गीता जो जेको तव्हांजो वीडियो आहे हिन बारे में थोरो नॉलेज ॾियो, जैसे मां प्रदीप जी खे चवंदमि हिकु पहाके वारो इन जो वीडियो ग्रुप में हूंदो त तव्हां उन्हनि खे ज़रूर उहो ड्रेस सां ॾेखारिजो। ऐं हाणे तव्हां ॿुधायो तव्हांजे कमनि जे बारे में। जी, मां हींअर जेके भई पहाकनि ते वीडियो त मां ठाहिया ई ऐं सभिनी खे मतिलबु इहे वणिया ई, त इन खां पोइ वरी मां इहो सोचियो कि भई इन गीता, छो जो मां नंढे हूंदे खां ई वठी गीता पढ़ंदी आई आहियां ऐं हींअर बि मां हिकु गीता न इलाही गीताउनि जी मतिलबु स्टडी कयां पई ऐं उन खां पोइ सॼी स्टडी करे, ऐं छो जो वरी मां IAS जा एग्ज़ाम्स जेके लिखिया हुआ त उन में मुंहिंजो फिलोसफी बि हिकु सब्जेक्ट हो, त उहो बि मुंहिंजो बेस आहे कि भई मां गीता खे सुठी तरह एक्सप्लेन करे थी सघां ऐं कंपेरेटिव स्टडी हिकिड़ी मतिलबु ऑडियंस जे साम्हूं मां रखी थी सघां कि भई असां गीता छो था पढ़ूं, हिन जो छा महत्व आहे ऐं हिकु हिकु श्लोक जो अर्थ छा आहे। ऐं हिकु त थींदो आहे कि भई पाण सॼा शास्त्र या किताबूं जेके बि पाण शास्त्र चवंदा आहियूं धार्मिक पुस्तकनि खे, त भई उहे ख़ुदि पढ़ूं था ऐं उहा नॉलेज वरी पढ़ी करे वरी डिलीवर था कयूं, पाण ॿियनि खे ॾियूं था। हिकु इहा ॻाल्हि थींदी आहे। ऐं ॿी इहा ॻाल्हि जेके मुंहिंजा ख़ुदि जा अनुभव आहिनि, मुंहिंजे ख़ुदि व्यूज़ छा आहिनि, मुंहिंजा ख़ुदि जा ओपिनियन छा आहिनि, मुंहिंजा ख़ुदि जा एक्सपीरियंसिस छा आहिनि, त इहो मुंहिंजो वैल्यू एडिशन रहंदो कि मां उहे बि थोरा शेयर कयां। त इहो मुंहिंजो गीता में इहो मुंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन रहंदो, मुंहिंजो इहो वैल्यू एडिशन वेरी रहंदो। गुड, ॾाढो सुठो इनिशिएटिव तव्हां कयो आहे कि असांजी अॻिते वारी हा अचण वारी पीढ़ी खे बि गीता जो सॼो नॉलेज तव्हांजे हुन हा सां ईंदो। मुंहिंजो त हाणे असां टारगेट चाहियूं था ऑडियंस कि जी जी ॿुधायो। टारगेट ऑडियंस ही मुंहिंजी नई टही आहे, जेका नई पीढ़ी आहे, मां उन्हनि खे ई मिसालूं जीअं पहाकनि खे मां मिसालुनि सहित सम्झायो आहे त उन्हनि खे वणिया आहिनि पहाका, त ईअं ई मां गीता जी जेके श्लोक आहिनि उहे बि मिसालुनि सहित सम्झाईंदमि ऐं इन में मतिलबु हिकु एस्पेक्ट न खणणी आहे, उन में साइकोलॉजिकल छा आहे, उनजो एस्पेक्ट छा आहे, उनजो पॉलिटिकल एस्पेक्ट छा आहे, उनजो फिलोसॉफिकल एस्पेक्ट छा आहे, स्पिरिचुअल एस्पेक्ट छा आहे, हर एस्पेक्ट ते मतिलबु मां पूरो डिस्कशन कंदमि। ईअं आहे। वेरी गुड, वेरी नाइस, लवली, ॾाढो सुठो तव्हां इहो इनिशिएटिव खयो अथव, इहो ऐं इहे यूनिक जेको आइडियो आहे ॾाढो। जी, ऐं अञा जेका इहा गीता रहंदी इहा 3 लैंग्वेजिस मां ॾींदमि, हिकिड़ी हिंदीअ में, हिकिड़ी सिंधीअ में ऐं ॿी इंग्लिश में। इंग्लिश में मां एज़ इट इज़ रखंदमि, बाक़ी ॿिनि लैंग्वेजिस में हींअर फ़िलहाल मुंहिंजो त इहो ई प्लान आहे, वरी बि लॻो त इंग्लिश में बि पूरो फुल डिटेल्ड ॾींदमि, पर फ़िलहाल मुंहिंजो इहो ई प्लान आहे कि भई हिंदी ऐं सिंधीअ में मां डिटेल्ड ॾियां ऐं इंग्लिश में मां एज़ इट इज़ रखां। वेरी एज़ इट गुड, इज़ जो मतिलबु छा नाइस। थींदो आहे, भई श्लोक जो जीअं जो लिखियलु आहे बसि उनजो ओतिरो ई मतिलबु असांखे चवणो आहे। एज़ इट इज़ जो मतिलबु इहो थींदो आहे, गीता एज़ इट इज़, जॾहिं तव्हां ॾिसंदा आहियो लिखियलु आहे कि गीता एज़ इट इज़, मतिलबु ईअं आहे कि गीता जो जेको श्लोक आहे उनजो उहो ई मतिलबु ॾियणो आहे, बसि ओतिरो ई।
इन खां अलावा हा उन जे बारे में ॿियो कुझु डिटेल ॿियो कुझु में न। न ॾिनल हूंदो आहे। जी जी वेरी गुड। त हाणे असां सां गॾु माया जी आहिनि, एॾी फेमस, असां त उन्हनि खे पहाकनि वारी खे ई सुञाणींदा आहियूं, पहाकनि वारा। गीता जी जो शायदि वीडियो अची चुको आहे, इहो ॾिसो व्यूअर्स ज़रूर। हूंदीअ में त सभु को करे, खरो उहो जेको अणहूंदीअ में करे। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। हूंदीअ में त सभु को करे, खरो उहो जेको अणहूंदीअ में करे। इन जो मतिलबु आहे कि जिन इंसान वटि सॼियूं सुविधाऊं आहिनि, अगरि उहो कुझु कमु करे थो ॾेखारे त उहो त केर बि थो करे सघे। लेकिन खरो उहो जंहिं वटि सुविधाऊं कान्हनि, पैसो कान्हे, सहयोग कान्हे, ऐं तॾहिं बि हू करे ॾेखारे, तॾहिं चवंदासीं इहो असुल खरो आहे। वाह, छा सम्झाइण जो तरीक़ो आहे तव्हांजो। मां त हाणे ॾाढी एक्साइटेड आहियां। तव्हां असांखे ॿ टे काई सुठा पहाका ईअं ई असांखे सम्झाइण वारा करे ॿुधायो प्लीज माया जी। हा जी। जी जीअं पहाका हाणे असांखे हिकिड़ी ॿुधायो मुंहिंजी ॿ टे। मम्मीअ जी जो मतिलबु जी, असांजी मम्मीअ हिकिड़ो मतिलबु फेवरेट पहाको हूंदो हुअसि कि भई हलड़ी हल पुछकारी। त इन में मम्मी ॿुधाईंदी हुई कि भई आहे न हिकिड़ी गांइ हूंदी हुई ऐं हिकिड़ी मेंह हूंदी हुई। त मेंह त सॼी कारी थींदी आहे ऐं गांइ जी ख़ाली पुछ कारी हूंदी आहे। लेकिन गांइ खे हमेशह मेंह टोकींदी रहंदी हुई, हलड़ी हल पुछकारी, हलड़ी हल पुछकारी। त वीचारी गांइ जेका हूंदी हुई न, उहा डिप्रेशन में अची वेंदी हुई कि भई आहे न मां, मुंहिंजी भॻवान मूंखे सॼो शरीर अच्छो ॾिनो अथई, लेकिन हीअ गांइ मूंखे ठाहे करे पुछ छो मूंखे ककारी छॾे छॾियई। लेकिन ईअं कंदे कंदे हलंदे हलंदे उहा साइड में निहारे थी मेंह ॾे, मेंह ॾे निहारे थी त ॾिसे थी हीअ त सॼी कारी लॻी पई आहे। त ऐं मूंखे वेठी वेठी पई टोके कि हलड़ी हल पुछकारी। इन जो मतिलबु छा थींदो आहे कि हिकु इंसान में अगरि खुद में अनगिनत वीकनेसेस आहिनि, बुराई है। लेकिन वरी उहो हाँ साम्हूं वारे खे छोटी सी मिस्टेक लाइ या छोटी सी हिकु वीकनेस लाइ हर हर टोके, त इन पहाके जो यूज़ थींदो आहे। त हलड़ी वाह हल पुछकारी। ईअं ई आहे मुंहिंजी हिकिड़ी मम्मीअ जो ॿियो फेवरेट पहाको हूंदो हो, छो जो मुंहिंजी मम्मीअ जे मुंहं मां ई ॿुधल आहिनि, जेका हर हर मम्मी रिपीट कंदा रहंदा हुआ। हिकिड़ो हूंदो कि कांधार जी खटी ऐं माईअ जी सील। भई घर ॿिनि हिसाबनि सां हलंदो आहे, ॿिनि एस्पेक्ट सां हलंदो आहे। हिकिड़ो त हस्बैंड, हिकिड़ो वाइफ। भई हस्बैंड आहे उहो कमाए करे अचे, कांधार चइबो आहे हस्बैंड खे, कांधार जी खटी। ऐं माईअ जी सील, माई यानी कि जेका वाइफ हुजे उहा सील संभेड़ करे, उहा मतिलबु प्रॉपर मैनेजमेंट हुजे, ईअं न नुक़सान करे, जान करे, बचाए फिटी करे, त उहो न, भई ॿिन्हिनि सां हलंदो। त चवंदी हुई मुंहिंजी मम्मी, छा चवंदा कि भई आहे न अगरि मर्द केतिरो बि पैसो कमाए करे अचे ऐं अगरि माई उन मां सुईअ जेतिरो बि अगरि डेली नुक़सान करे, त उन घर में बरकत कॾहिं नथी थी सघे। त कांधार जी खटी ऐं माईअ जी सील, मतिलबु माईअ जी सील खे ॾाढी इंपॉर्टेंस आहे। ऐं वाह हिकिड़ो ॿियो, जी हा, ऐं ॿियो हिकिड़ो मूंखे मम्मीअ जो पहाको इहो ॾाढो वणंदो हो कि न कप किरे गिदरे ते त गिदरो वढिजे, ऐं गिदरो किरे कप ते तॾहिं बि गिदरो वढिजे। इन जो मतिलबु छा थींदो आहे कि कप थींदो आहे तिखो, है न, मतिलबु पावरफुल, ऐं गिदरो थींदो आहे नरम, मतिलबु वीक। त हाँ अगरि पावरफुल माण्हू अटैक करे कंहिं कमज़ोर माण्हूअ जे मथां, तॾहिं बि कमज़ोर माण्हू कटिजंदो। अगरि कमज़ोर माण्हू कंहिं पावरफुल माण्हूअ सां गुस्सो करे, तॾहिं बि कमज़ोर माण्हू ई कटिजंदो। हाणे हिन जो एग्ज़ाम्पल वाह कीअं ॾींदा आहियूं कि भई आहे न, जीअं हिकिड़ो एम्प्लॉई आहे, हिकु एम्प्लॉयर आहे। अगरि एम्प्लॉयर खे एम्प्लॉईअ जे मथां गुस्सो थो अची थो वञे, तॾहिं बि एम्प्लॉईअ खे नौकरी छॾणी पवंदी। अगरि एम्प्लॉई गुस्सो थो करे एम्प्लॉयर जे मथां, तॾहिं बि एम्प्लॉयर खे ई नौकरी छॾणी पवंदी। एम्प्लॉयर त एम्प्लॉयर ई आहे। त कप केॾो किरे मीनिंग गिदरे आहे जे न। मथां, जी वाह केॾो मीनिंगफुल आहे इहो सभु, ॾाढो मीनिंग आहे हिन में। ॾाढो मीनिंगफुल आहिनि, ऐं हिननि में तव्हांखे सभु कुझु मिली वेंदव। तव्हांखे फिलोसॉफी मिली वेंदव, तव्हांखे बिज़नेस एथिक्स मिली वेंदव, तव्हांखे घर हलाइण जा पहाका मिली वेंदव, तव्हांखे हर हिकु क़िस्म जा पहाका मिली वेंदव। अहिड़ा वाह पहाकनि में मतिलबु तव्हांजो सिंधी इहो पहाकनि आइडियोलॉजी जो आहे। जेको कलेक्शन आहे उहो यूट्यूब ते आहे ऐं व्यूअर्स कीअं ॾिसी था सघनि, इन में जानकारी ॾियो। मुंहिंजो यूट्यूब ते एक्चुअली मुंहिंजो चैनल हो जंहिंमें मां पंहिंजा पहाका चाढ़िया हुआ, पर छा थियो किथे लाइव मुंहिंजो प्रोग्राम हो त मां हुते वरी OTP वग़ैरह सभु ॾेई छॾियमि, त मुंहिंजो चैनल हैक थी वियो। त उन खां पोइ वरी ओ, मां हींअर चैनल उहो डिलीट ई करे छॾियमि। त हाणे वरी नओं जी चैनल थियो आहे, हींअर 2-3 ॾींहं थिया आहिनि मां खोलियो आहे। उन ते मां ख़ाली इंट्रो वीडियो चाढ़ियो आहे, जेको मां तव्हांखे हींअर प्रोमो वीडियो मोकिलियो, मां चवां थी उहो तव्हां मूंखे ज़रूरु ॾेखारियो, ऑडियंस खे उहो बि ॾेखारियो। जी जेको जी गीता जो तव्हांखे मां प्रोमो वीडियो मोकिलियो आहे, त उहो हा तव्हां महिरबानी करे ज़रूरु ॾेखारियो।
ठीकु आहे, त मां जैसे प्रदीप जी खे चवंदमि कि जेको प्रोमो जो वीडियो आहे उहो तयार हा, करनि, त तव्हां ॿुधायो कि तव्हां यूट्यूब जो चैनल जो नालो ॿुधायो अथव। मायावी वर्ल्ड। मायावी माया वी वर्ल्ड जे वर्ल्ड, नाले, हा माया वी मायावी, वर्ल्ड। हा मायावी, MAYAVI, मायावी, मायावी शक्ति हे थी आहे न। मायावी वर्ल्ड, मायावी वाह। संसार, हूअं त चऊं पाण मायावी संसार, त भई अंग्रेजीअ में वरी संसार खे स्पेलिंग टाइप करे त न मिलंदो न, त हिन लाइ या मायावी वर्ल्ड रखियमि। हालांकि हिन जे नाले ते ॿिया बि चैनल आहिनि, पर मुंहिंजो जी, मायावी वर्ल्ड जेको आहे उनजो हिकिड़ो सूर्य जो किरणूं आहिनि, ऐं अन इन जे वाह, 2-3 ॾींहं पहले ई खुलियल आहे जी। वेरी नाइस। हिकिड़ो अञा नदियो असांखे ॿ वहे टे ॿिया थो। बि कुझु ॿुधणा आहिनि तव्हां खां, अहिड़ा एग्ज़ाम्पल सां गॾु एॾो सुठो था तव्हां सम्झायो कि हीअ दिलि में माए तव्हां खां ॿुधाए, लेकिन ईअं ई तव्हांजो जेको सम्झाइण जो तरीक़ो आहे मीनिंगफुल, मतिलबु ॿुधाए करे भई हे हीअं एग्ज़ाम्पल जी, स्टोरीज़ ॾेई करे, मतिलबु एक्सीलेंट तरीक़ो आहे। तव्हां ॿियो बि हा कुझु ॿुधाइण चाहियो त प्लीज़ असांखे सुठी तरीक़े सां ॿुधायो। जी, हिकिड़ो पहाको आहे जेको पंहिंजे बिज़नेस एथिक्स जे मथां आहे, जेको पंहिंजे फॉलो कंदा आहिनि ऐं छो बिज़नेस में पाण तरक़ी कई आहे। त मां सम्झाईंदी आहियां कि असां सिंधी आइडियोलॉजी इहा आहे कि भई अ न अघु खटियो खाइजे पर वटि खटियो न खाइजे। अघु खटियो मतिलबु थींदो आहे कि तव्हां अगरि के बिज़नेसमैन आहे, अगरि उहो रुपए जी शइ ₹100 में विकिणे, ₹1.5 में विकिणे, यानी अघु खे वधीक रखे ऐं कमाए, त उहो त हले, लेकिन वटि खटियो न कमाइजे। वटि यानी कि तव्हां तोर में, माप तोर में फेरघेर करे करे कंहिं कस्टमर खे अगरि तव्हां किले जी शइ जी जॻह ते मुनो किलो ॾेई करे ऐं कमायो था, त उहो न खाइजे, वटि खटियो न खाइजे। इहा ई सिंधियुनि जी ओह, इहा बिज़नेस आइडियोलॉजी आहे, जंहिंजे करे हुननि एतिरी तरक़ी कई आहे। छो जे बिज़नेस वाह, में जेके सिंधी थींदा आहिनि न, उन्हनि इहे कॾहिं तोर माप में फेरघेर करे करे पंहिंजा पैसा न मेड़िया आहिनि, न त उन्हनि जा परमानेंट कस्टमर्स न ठहंदा न। मां तव्हांखे जी, हिकिड़ो लाइव जी, एग्ज़ाम्पल थी ॾियां। मां हिकिड़े किराना दुकान ते वियमि, त उते हिकु माई आई, सिंधियुनि जो किराने जो दुकानु हो, त हुते ॿुढी माई आई, तमामु ॿुढी माई, पुठ ईअं पूरी झुकियल। उनखे चईंसि, रमेश तूं न मूंखे न जेके कल्ह धाणा ॾिनई न, उन मां 100 ग्राम किचिरो निकितो आहे। त चईंसि, अच्छा अम्मा 100 ग्राम किचिरो निकितो अथई? त ॿिए खे चईंसि, गोबिंद वञ 100 ग्राम अम्मा खे ॿिया धाणा ॾेसि। त इहो जेका एथिक्स आहे सिंधियुनि जेका फॉलो कई आहे, उहा ॿिए कंहिं दुकानदार नथा पिया कनि। तंहिंजे लाइ सिंधी हा, बिज़नेस में एतिरी तरक़ी था कनि। इहो आहे। वेरी, केॾो हा, सुठो एग्ज़ाम्पल। तव्हांखे एतिरो नॉलेज, घर में कोई ईअं हुयो तव्हांजी मम्मी, मतिलबु तव्हांखे इहो सॼो सेखारियो आहे ऐं उन्हनि एॾो सुठी तरीक़े सां तव्हांखे हर हिकु एग्ज़ाम्पल ॾेई करे सेखारियो आहे? हा जी, मुंहिंजी मम्मी इलाही पहाका मतिलबु है न पूरा एक्सप्लेन कंदी हुई, ऐं जीअं पूरा उनजो पुठियां बैकग्राउंड स्टोरी छा आहे, छा हिन जो मतिलबु आहे, ऐं मूंखे वरी थोरी आदत बि कुझु जी घणी, मम्मी पोइ हिन जो मतिलबु छा आहे, मम्मी पोइ हिन जो हिन जी बैकग्राउंड स्टोरी छा आहे, इअं करे मां पुछंदी रहंदी हुअमि। कॾहिं कॾहिं मम्मी अटकी बि पवंदी हुई कि भई तोखे न सम्झ में ईंदोसि कि भई न छा जवाबु ॾियां, आख़िर तुंहिंजी तो में पुछ ॾाढी आहे। असां त पंहिंजी मम्मी खां ईअं कान पुछियोसीं। त मां हाणे ख़ुदि मां जॾहिं टीचर ठहियमि, जॾहिं मां ख़ुदि प्रोफेसर ठहियमि, ऐं ॿारनि खे जॾहिं पढ़ाईंदी हुअमि, घर में ॿारनि खे जीअं पढ़ायां थी, अकाउंट्स वग़ैरह पढ़ाईंदी आहियां, त मुंहिंजी भेण जी धीउ पुछंदी हुई कि भई है ना ये फॉर्मूला कैसे बना, ये फॉर्मेट कैसे आया? अरे भई फॉर्मेट फॉर्मूला कीअं आया, इहो त असां बि पंहिंजे मास्तरनि खां कान पुछो, तूं मूंखां पुछी थी। वरी मां थोरो दिमाग़ लॻाए करे हुनखे एक्सप्लेन कंदी हुअमि, लेकिन किथे किथे मां अटकी पवंदी हुअमि, त मां चवंदी हुअमि असां त मास्तरनि खां कान पुछियोसीं। त ईअं ई साॻी ॻाल्हि वाह, थींदी मम्मीअ खे बि। असांजी जीअं मम्मी खे मतिलबु जिते इलाही त एक्सप्लेन करे वठंदा हुआ, पर किथे किथे न एक्सप्लेन करे सघनि, अटकी पवनि, तोखे पुछ घणी अथई, तोखे असां त मुंहिंजी मम्मीअ खां एतिरो कान पुछियोसीं। त मां मम्मीअ खे ॾाढो अरे पुछंदी वाह। रहंदी आहियां। हा, त त पोइ तव्हांखे मम्मी हर चवंदी हुई, सिचुएशन जा, तव्हांखे हर सिचुएशन जा पहाका आहिनि, मतिलबु कोई बि सिचुएशन कॾहिं मतिलबु या ईअं चई छॾींदा आहियो फ्लो सां गॾु कि सोचणो पवंदो अथव, हर का सिचुएशन जा तव्हांखे पहाका आहिनि? लॻभॻि न मूंखे सोचण जी एतिरी ज़रूरत कान पवंदी आहे, न को मां लिखंदी आहियां, मुंहुं ज़बानी ईअं ई डायरेक्ट चालू थी वेंदी आहे। वीडियो ठाहिण लाइ साम्हूं मोबाइल रखियो, पग वग पाइण में ज़रूर मूंखे टाइम लॻंदो आहे, छो जे मूंखे प्रोफेशनल मां पग पाइण वारी कान आहियां, ऐं मां ईअं पग ओट ते पाईंदी आहियां, मतिलबु अंदाज़े ते पाईंदी आहियां, त हुनमें मूंखे थोरी देरि बि लॻी वेंदी आहे। त उहो पग वाह, पाए करे ऐं पोइ जॾहिं मोबाइल ते वेंदी आहियां, त पोइ बसि पोइ मां ॻाल्हाइण चालू करे छॾींदी आहियां। घणेई पहाका त हिकु रीटेक में थी वेंदा आहिनि, ऐं के पहाका वरी 2 या 3 रीटेक थींदा आहिनि, भई किथे किथे अटकी था पऊं, या को स जी जॻह ते श मुंहं मां प्रोनाउंस थी वञे, या कुझु, या पासे में को खट 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 आवाज़ अची वञे, त वरी पोइ रीटेक वठणो पवंदो आहे। ईअं थींदो वाह, आहे, वाह। अदरवाइज़ मां न को असांजी, लिखंदी आहियां न कुझु आहे। हा, असांजी आशा चांद जी जेके सिंधी समाज जी लेजेंड आहिनि, उन्हनि जा बि मां उते ॾिसंदी आहियां सिंधी संगत में, उन्हनि जाम पहाका
करे रखिया आहिनि, प्रिज़र्व करे रखिया अथऊं, त भई असांखे ॿारनि खे कुझु सेखारिणो हूंदो आहे त मां उतो कढी करे थोरो सिखी करे मां बि ॻाल्हाईंदी आहियां। पर मां चाहियां थी कि तव्हांजा यूनिक जेको आइडियो आहे, पहाका त लिखियल जाम आहिनि उते, लेकिन तव्हांजे सम्झाइण जो एग्ज़ाम्पल ॾेई करे तरीक़ो ॾाढो यूनिक आहे। तव्हां यूट्यूब जी ते हाणे हिनखे ज़रूर वापसि प्रिज़र्व कयो। जी मां हींअर वरी वापसि मुंहिंजी इहा प्लानिंग आहे कि हिकिड़ो दफ़ो इहो गीता जो मुंहिंजो प्रोग्राम थी वञे त उन खां पोइ जेके पहाका मां वापसि ठाहींदमि, ऐं उहे पहले त वर्टिकल फॉर्म में हुआ, हाणे हॉरिज़ॉन्टल जीअं यूट्यूब में थींदा आहिनि 16:9 में, हा उहे ऊअं ठाहे करे ऐं एकेडमिक्स जे पर्पस लाइ ॿार कीअं यूज़ करे सघनि, मां उहे मुंहिंजो ठाहिण जो बि प्लान आहे कि भई मां लिखी करे ॾियां कि भई ही पहाको आहे, हिन जो ही अर्थ आहे, कुझु इमेजिस वग़ैरह बि हुन में यूज़ कयां जीअं स्टोरी फॉर्म में ॿार विजुअल हुन जो थी वञे, विजुअलाइज़ेशन थी वञे पहाके जो, त इहो मुंहिंजो बि इहा प्लानिंग बि आहे भई उहे ॿार जीअं जेके पढ़नि था। जी जी त ऐं हिन में छा जी आहे, जी मां कुझु अंग्रेजी अखरनि जो बि इस्तेमालु कयो आहे जेके पहले ॿारनि जो कुझु इंट्रस्ट जागे, हाणे वरी मां प्योर सिंधीअ में ॻाल्हाए करे भई ॿारनि खे भई उहो पहाको मां सम्झाइणु चाहींदमि, ईअं करे आहे वाह वाह। मुंहिंजो प्लान आहे इहो। त काई अहिड़ी बैत या त काई तव्हांखे पोएट्री, जीअं ॿारनि खे नर्सरी राइम ईअं बि तव्हांखे कुझु ईंदी आहे कि ॿारनि खे असां एक्सप्लेन करे सघूं? मां पोइट्री फ़िलहाल ईअं ॿारनि जी थोरी घणी लिखी आहे, बाक़ी वधीक न लिखी आहे। बाक़ी इहे हाइकू मां ज़रूर लिखियूं आहिनि, हाइकू मुंहिंजूं 200-250 मुंहिंजूं लिखियल आहिनि, ऐं इहो मुंहिंजो प्लान आहे कि मां अची करे अचण वारे वक़्त में वरी हिननि जो कलेक्शन करे करे हिक किताब में छापा त रहिया। हुन में कुझु एग्ज़ाम्पल ॾियो हाइकू असांखे, कुझु सिंधी ॿुधायो हाइकू, हुन जी, कुझु हुन में बि तव्हां हाइकू कुझु छा ॿुधाए थींदी आहे सघो था? जी हाइकू थींदी आहे कि भई है न हिकु जापानी पद्धतीअ जी नंढी सी कविता थींदी आहे जंहिंमें तव्हांखे पूरो हिकिड़ो मीनिंगफुल तव्हांखे पंहिंजी भावनाउनि जो एक्सप्रेशन करणो हूंदो आहे, जंहिंमें पहिरें लाइन में 5 अखर ख़ाली यूज़ थींदा आहिनि, 5 लेटर्स नॉट वर्ड्स, 5 लेटर्स, ऐं ॿी लाइन में 7 अखर, ऐं टी लाइन में वरी 5 अखर, ईअं करे थींदो आहे। 3 लाइननि में 5 अखर, 7 अखर ऐं वरी 5 अखर, मीन्स 17 अखरनि में तव्हांखे पंहिंजो पूरो भाव अभिव्यक्ति करणी पवंदी आहे। त इहो वाह हाइकू थी आहे। सिंधीअ में बि मां इलाही हाइकू ठाहियूं आहिनि, ऐं मुंहिंजो फेसबुक ते बि इलाही पब्लिश थी चुकियूं आहिनि, मुंहिंजे पेज ते पब्लिश थी चुकियूं आहिनि, ऐं हाणे मां ईअं मुंहिंजी प्लान आहे कि भई मां हुनखे हिकु बुक फॉर्म में पब्लिश करायां, ईअं आहे। वाह, वाधायूं, तव्हांजो त सैल्यूट आहे। असांखे अहिड़ी लैंग्वेज प्रमोटर मिली आहे त असांजी ॿोलीअ खे कोई बि न असांखे ख़बर आहे तकलीफ़ न ईंदी। तव्हां जहिड़ा माण्हू मॉडर्न टेक्नोलॉजी सां असांजे अॻिते वारी तई लाइ केतिरी तयारी था करनि, तव्हांजो वाकई में आफ़रीन कमु आहे। हाणे असां सां गॾु लेजेंड जुड़ी चुका आहिनि, ख़ुदि उहे पहाकनि जा उन्हनि खे भंडार आहिनि कविताउनि जे बारे में। मां त वेट पई कयां कॾहिं गुरमुख सर ईंदा, तव्हां सां ॻाल्हाईंदा, छोकी असां इन्हनि खां घणो कुझु सिखियो आहे हिन बारे में। त गुरमुख सर तव्हां प्लीज़ ॻाल्हायो। महिरबानी। पहिरियों त माया जो तमामु थोराइतो आहियां माया वसंदाणी जी जो, त एॾो सुठे नमूने सिंधियत जे बारे में जेको ॿुधायो अथऊं, पहाकनि जे बारे में जेका फेसबुक ते व्हाट्सएप ते, ऐं हक़ीक़त आहे त आवाज़ अचे पई? कनिका जी 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 सर अचे पई? तव्हांखे आवाज़ अचे पई? माया जी खे शायदि माया जी जो वीडियो शायदि फ्रीज थी वियो आहे। प्रदीप जी 1 मिंट पुठियो खणी करे वरी वापसि चयनि माया जी तव्हांजो वीडियो फ्रीज थी वियो आहे। त सर हू ॿुधनि था, तव्हां जेसिताईं ॻाल्हायो। न ॿुधनि भले, त मुंहिंजो चवणु आहे त मूंखे हुननि खे ॿुधाइणो आहे त असांजो हिकिड़ो अमल आहूजा करके, अमुल आहूजा अहमदाबाद मां, हुननि हिकिड़ी चवणीअ जे नाले सां हिकिड़ो NCPSL मां हिकिड़ो पुस्तक छपायो हुयो, जेको दिसंबर 2014 में जेको आहे चवणीनि जे नाले सां NCPSL ॾेखारियो छापियो हुयो। उनमें उन्हनि ॾाढियूं सुठियूं पहाका, जेके चवणियूं चवंदा आहियूं पाण, पहाका बि चऊं पर सिंधीअ में चवंदा आहिनि त चवणियूं, यानी जंहिं ॻाल्हि वॾा चई विया उनजो को अर्थ हुजे। ऐं पहाकनि जो मक़सदु जेको थींदो आहे उहो ईअं थींदो आहे भई हिकिड़ो मज़ाक कयईं, कंहिंसां पहाको कयईं, कंहिंसां ॻाल्हि ॿोल कयईं, लुत्फ़ अंदोज़ ॻाल्हि कयईं, सुठी ॻाल्हि कयईं, पर जेके चवणियूं आहिनि, चवणियुनि जो मक़सदु हूंदो आहे त परफेक्ट जेका ॻाल्हि दिलि सां लॻे। त मां इहे चाहींदुमि त जीअं माया जी अचनि त उन्हनि सां हिकिड़ो मिंट इहो ॻाल्हाईंदासीं त अची वञूं। जी माया जी, माया जी तव्हांखे तव्हांजो वीडियो ऑफ आहे लॻे थो, थोरो डार्क थो लॻे, तव्हां आवाज़ कयो, तव्हांखे आवाज़ ॿुधण में अचे थी माया जी? जी कुझु टेक्निकल प्रॉब्लम। अची वेंदा। चलो
जो तेसिताईं मां तव्हांखे हिकिड़ी नंढी कविता थो ॿुधायां पियो। हिकिड़ी जी सुठी बिल्कुल कविता आई बिल्कुल आहे। इंतजार कंदासीं जी जरूर त ॿुधायो। ज़िंदगी जा किताब के वराए, ज़िंदगी जे किताब जा के वर्क वराए ॾिस तूं, ज़िंदगीअ जे किताब जा के वर्क वराए ॾिस तूं, कंहिंसां कीअं हलियो आ तूं सभु पना उथलाए ॾिस तूं, कंहिंसां कीअं हलियो आ सभु पना उथलाए ॾिस तूं, सुठा कसा कम कया जे तूं, तिन जो हिसाब लॻाए ॾिस तूं, किथे थियूं आहिनि ग़लतियूं तोखां अंदर में जाती पाए ॾिस तूं, जिन खे रुसाए रखियो अथई तिन सां मिठो ॻाल्हाए ॾिस तूं, भलियल भुटकियल कंहिं राह खे सही रस्तो ॾेखारे ॾिस तूं, न कर रीस रुॻो मथियनि सां, न कर रीस रुॻो मथियनि सां, जेके मथे आहिनि वॾा माण्हू उन्हनि सां, हेठियुनि ॾे बि निहारे ॾिस तूं, हर को तोॾां छिकिजी ईंदो, सिक प्यार सां भाकुर पाए ॾिस तूं, सिक प्यार सां भाकुर पाए ॾिस तूं। त अॼु जी हिन ज़िंदगीअ में हिन में ॾाढो मक़सदु आहे। जंहिं लिखियो आहे ॾाढो सुठो लिखियो अथई, ऐं हुनजो इहा आहे लिखियल जेको आहे चंद्रलाल ठक्कर गाफिल जे नाले सां हुनखे यादि कयो वेंदो आहे। हुन ज़िंदगीअ जे मतिलबु लिखियो आहे चंद्रलाल गाफिल ठक्कर, जेको सुठो हिकिड़ो पाण बि राइटर आहे, पोएट आहे। त अहिड़ियूं भावनाऊं लिखंदा आहिनि। त हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जीअं हाणे इहो बि मूंखे माया जी तव्हांखां सवाल पुछण वारा हुया कि भाई कोई सिंधी समाज में कोई एकेडमी, जीअं तव्हांजी महाराष्ट्र एकेडमी हुई, एनसीपीएसएल आहे, काई बि अहिड़ी आहे कि वो उन्हनि खे हिन ॻाल्हि में सपोर्ट करे सघे कि हे पंहिंजा जेके वीडियोस है विझनि था त उन्हनि खे कोई काई रूप सां गाइडेंस मिली सघे, इन में तव्हां उन्हनि खे गाइड करे सघो? बिल्कुलु बिल्कुलु एनसीपीएसएल खे सभु पावर्स आहिनि। त ॾिस, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हिननि जो बेस किथां आहे? जयपुर जयपुर। हाणे राजस्थान एकेडमी चालू आहे, महाराष्ट्र सिंधी साहित्य एकेडमी राजस्थान जी आहे इन फॉर्म में। अगरि उहे चाहिनि एकेडमी में, अॻे जेके असां सां गॾु एकेडमी में हुया उहे हींअर कान्हनि के, त हींअर जेके आहिनि राजस्थान एकेडमी, अगरि उहे चाहिनि त हिन जी सॼी कलेक्शन खे बुक जी फॉर्म में, वीडियोस जी फॉर्म में, या सीडी जी फॉर्म में, या सीटेक जे मार्फत प्रिजर्व करे सघनि था। एनसीपीएसएल बि इहो कमु करे रही आहे। अगरि ही एनसीपीएसएल जो जेको बि राजस्थान में 4 ॼणा राजस्थान में जेके आहिनि से मेंबर आहिनि, जंहिंमें पाण वासुदेव देवनानी साहब बि आहिनि ऐं ॿिया खोड़ आहिनि, त 4 ॼणनि सां बि कॉन्टेक्ट करे जेके हुते एनसीपीएसएल जा मेंबर आहिनि त उहे बि उन्हनि खे इहे कम में मदद कंदा। डॉक्टर पंजवाणी साहब त पाण राजस्थान में आहे, जयपुर में आहे, उन्हनि खे बि कॉन्टेक्ट कंदा त उहो बि त पाण डायरेक्टर आहे, उहो बि करे सघे थो। ऐं असां बि कोशिशि कंदासीं त हुनजी मदद कयूं। जॾहिं बि असां सां कॉन्टेक्ट कंदा त वेंदे वेंदे त मां का हिकिड़ी मज़े ॻाल्हि थो ॿुधायां त चईसि, कंहिंजे बाग़ सां कहिड़ी रीस, हिकिड़ो पहाको अथव, चवणी अथव, कंहिंजे बाग़ सां कहिड़ी रीस, कंहिंजे बाग़ सां कहिड़ी रीस, रीस माना रीस, कंहिंजे भई तुंहिंजो बाग़ भलो आहे, मुंहिंजो बाग़ ख़राबु आहे, मुंहिंजो बाग़ ईअं, त कुदरत वारो चवंदो न, कंहिंजे बाग़ सां तव्हां रीस नथा करे सघो। हिकु बस जो ड्राइवर अची माया जी डिस्कनेक्ट आहियां, हलो माया जी तव्हांजो वॉइस डबल तो आवाज़ न अचे, वॉइस न अचे तो, वॉइस अचे पियो प्रदीप, माया जी जो वॉइस अचे पियो जी। ॻाल्हायो कुझु माया जी, त असांखे लॻे तव्हां असां सां गॾु जुड़ियल आहियो। जी जी गुरमुख सर। चवंदा आहिनि त कंहिंजे बाग़ सां कहिड़ी रीस। हिकिड़ो बस जो ड्राइवर ऐं हिकिड़ो पादरी साॻे वक़्त ते मरी विया, साॻे वक़्त ते मरी विया। जंहिं महिल ॿई मथे पुॻा त जेको पादरी हो उनखे त विधऊं दोज़ख में, नरक में विधऊंसि। ऐं जेको बस जो ड्राइवर हो, जेको बस जो ड्राइवर सदाईं विढ़ंदो गारियूं ॾींदो माण्हुनि सां, उनखे सिधो विधऊं जन्नत में, माना बिश्त में विधऊंसि। पादरी परेशान थी वियो, चई मां सॼी उमिरि एॾो वॾो भॻवान खे याजायो आहे, परचायो आहे, टीचर सर पादरी परेशान थियो त मां सॼी उमिरि अहिड़ा सुठा सुठा कम कया आहिनि, चर्च में वज़ीफ़ो माण्हुनि खे परचायो आहे, धर्म जी राह ॾेखारी आहे, मां कॾहिं शादी न कई, मां अहिड़ो ग़लति कमु न कयो, मूंखे सिधो दोज़ख में विधो अथऊं। ऐं बस ड्राइवर जेको सदाईं गाॾियूं ॾिए पियो सभिनी खे विढ़ंदो, उनखे सिधो जन्नत में विधऊं। त पादरी थी वञे, पुछे हुन खां त बाबा मूंखे इहो त ॿुधायो इन जो राज़ छा आहे? त उते यमदूत मथां चुस त भाई जंहिं महिल तूं चर्च में वेही
वाइज कंदे हैं जंहिं महिल तूं चर्च में वही प्रचार कंदे प्रभुअ जो त तंहिं महिल सभु माण्हू निंड्रा कंदा हुया, कोई जाॻंदो ई कोन हो, सभु सुम्हिया पिया हूंदा हुआ। पर जंहिं महिल बस जो ड्राइवर स्पीड सां गाॾी हलाईंदो त जेके बस में माण्हू वेठा असां भॻवान खे यादि कंदा, भॻवान बचाइजाए, भॻवान भलो कजाए, भॻवान खे सुठो सां घर हुजे। चवण जो मक़सदु इहो आहे त कंहिंजे भाॻ सां कहिड़ी रीस, तव्हां भॻवान खे कहिड़ी हालत में तव्हांखे केरु थो यादि कराए, उनजो सवाब बि उनखे मिलंदो आहे। अगरि तव्हां कंहिं भव कयूं, कंहिंजी रुझ कयूं, कंहिं भॻवान खे यादि था कयो त जेको तव्हांखे यादि थो कराए त इन जो सवाब बि उनखे मिलंदो आहे। इहा हिकिड़ी सुठी चवणी आहे। अहिड़ी खोड़ सारियूं चवणियूं आहिनि। कॾहिं असां ॿिए दफ़े वरी प्रोग्राम वेंदासीं। माया जी हमेशा असांखे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाए करे एतिरो ज्ञान ॾींदा आहियो कि बिल्कुलु असां वेट कंदा आहियूं तव्हांजे ज्ञान जो। मां हाणे चवंदमि असांजा लेजेंड पुठियो जेके जुड़ियल आहिनि महिमान, उन सभिनी खे जोड़ियो त असांजी माया भेण खे लॻे थो कि नेटवर्क प्रॉब्लम आहे, पर ॾाढो जेतिरो बि ॻाल्हायूं तमामु सुठो ॻाल्हायूं। त दादा असांजा ऑनरेबल मुरली अदनानी जी हिन ते रोशनी विझंदा? बिल्कुलु बिल्कुलु भारती भेण, ॾिसो माया वसंदाणी तमामु सुठे नमूने पंहिंजा इहे तयारी करे रही आहे ऐं जेके बि अॼुकल्ह जेके मीनिंगफुल आहिनि ऐं जंहिंमें मक़सदु आहे सभु उहे पाक आहिनि ऐं जेके चवणियूं आहिनि न उहे हालात मूजिबि थींदियूं आहिनि। त जेका जेका हालत ॾिसी करे उहो ओॾी महिल ई ध्यान में अची वेंदो आहे त ॾाढो सुठो कमु करे रही आहे। ऐं इहे पाक आहे, असां नंढे टईअ खे बि जेकॾहिं उन्हनि खे ॼाण पवंदी त उन मां बि काफ़ी सिंधियत जो ज्ञान पाए सघंदा। आई ऐं ॿिए दफ़े वरी जे मौक़ो मिलियो त हुनखे घुराईंदासीं। ॾाढो सुठो लॻो। धन्यवाद। जय झूलेलाल। जय झूलेलाल। डॉक्टर पीताम्बर पीटर दलवानी जी, तव्हां ॿुधायो? थैंक यू भारती जी। मां त बसि जय झूलेलाल चवंदोमान कि भई ॾाढो सुठो ॿुधायो। जय झूलेलाल। भारती जी हिकु मोहन सनी को फिल्म हिकिड़ो दादा मुरली जो हिकिड़ो पहाको चवणी पुछंदुमि जेके मूंखे दादा मुरली जन जे बारे में सही ॿुधाईंदा। दादा चवंदा आहिनि जॾहिं ॾंद हुया त हलवो न हो ऐं जॾहिं हलवो आहिनि त ॾंद कोन्हनि। बिल्कुलु 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 इहा हालत घणनि सां थी चुकी आहे त जॾहिं जवानीअ में ॾंद हुआ खाइण जा त खीसे में पैसा ई कोन हुआ त भई अॼु जेका तलब करियूं उहा शइ न मिले त उहा हालत हूंदी। ऐं अॼु सचमुच उमिरि उहा चढ़ी विया आहियूं, ॾंद अधु भॻल आहिनि त पैसा खोर, पर शइ उहा असां माणे नथा सघूं। त इहे वक़्त जूं ॻाल्हियूं आहिनि, उमिरि जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं इहे सचमुच प्रैक्टिकल ॻाल्हियूं आहिनि। त जेको बि माणे सघो जवानीअ में माणियो, पोइ ते न रखो का बि ॻाल्हि। महिरबानी। वाह वाह वाह। काल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय होएगी, बहुरी करेगा कब। इहो बिल्कुलु सही आहे। हाणे मां मोहन भैया खे चवंदमि कि तव्हां बि ॿुधायो तव्हांखे कीअं लॻो माया जी जो जेको ॻाल्हायो? थैंक यू भारती जी। ॾाढो सुठो लॻो। अॼुकल्ह जनरेशन खे घणो करे इन ॻाल्हियुनि जी ख़बर कोन्हे। असां बि जो हिकिड़ो पहाको नंढे हूंदे ॿुधंदा हुआसीं माइटनि खां त पैसे पलो महांगो, रुपए पलो सस्तो। हिन मीनिंग बि तव्हां ई ॿुधायो। इन जो मतिलबु इहो आहे, साॻी ॻाल्हि इहा आहे त जेॾी महिल असां वटि पैसा पलो एॾो सस्तो हूंदो पर असां वटि पैसा कोन हुआ ऐं हाणे असां वटि एॾा पैसा आहिनि जो असां हिकु पैसे बदिरां रुपए था वठूं न तॾहिं बि सस्तो थो लॻे। वाह 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 वाह। बिल्कुलु। त माया जी असां जोड़ी चुका आहिनि। माया जी तमामु सुठो लॻो। तव्हां कुझु पंहिंजी तरफ़ों कोई वेंदे मैसेज ॾियणु चाहियो त प्लीज ॿुधायो। जी माया जी आवाज़ अचे थी तव्हांखे? माया जी आवाज़ अचे थी तव्हांखे? माया जी की आवाज़ नथी अचे, कोई ॻाल्हि न आहे। त माया जी हिकु एग्जाम्पल आहिनि, इहे ई बसि चवंदसि। जी जी हेलो हेलो माया जी आवाज़ तव्हांजी आवाज़ कटिजी करे पई अचे। न तव्हांजो नेटवर्क प्रॉब्लम आहे माया जी। हाणे थोरी आवाज़ चलो हाणे मुंहिंजी तव्हांखे आवाज़ अचे पई? जी अचे थी। हेलो जी हेलो मुंहिंजी आवाज़ अचे पई तव्हांखे? जी हा। असांजी नथी वञे होॾे, असांजी नथी वञे। तव्हांजी आवाज़ मूंखे कटिजी करे
हाँ चलो कोई ॻाल्हि न, ॿिए दफ़े ॿियो प्रोग्राम। चाहींदासीं त बसि हाणे मां चाहींदसि कि अॼु जो प्रोग्राम ख़तमु करण खां अॻु में हिकु एग्जाम्पल ईअं आहे कि असां केतिरी बि शिकायत कयूं कि भई असांखे टाइम कान्हे ऐं असां हेतिरा व्हाट्सएप ते हितां जा हुते हुतां जा हुते अलाए कहिड़ा नेगेटिव मैसेज खणी करे फॉरवर्ड कयूं था। रुगो अगरि सिंधी प्रमोटर ठहिणो अथव, हिकु स्मार्टफोन तव्हांजे हथ में आहे, सिंधियत जा मैसेज यूट्यूब मां खणो, गाना गीत कलाम एॾा सुठा नॉलेज अथव फेसबुक ते, उतो कॉपी पेस्ट करे सभिनी ग्रुपनि में मोकिलियो त तव्हां बि हिकु लैंग्वेज प्रमोटर आहियो, घर वेठे पंहिंजे फोन तां कमु करे था सघो। इहे मॉडर्न टेक्नोलॉजी ॿार बि खोले करे ॾिसी था सघनि। इहो अॼु संदेश असां ऐं असां सां गॾु जेके असां पंडित जी बि घुरिया, ॾाढो सुठो नालो नॉलेज ॾिनो असांखे। प्रदीप जी, तव्हांखे दिलि सां धन्यवाद। प्रदीप जी, तव्हां अगरि हिकु सेकेंड लाइ जुड़ी सघो, थैंक यू चऊं तव्हांखे असां। थैंक यू प्रदीप जी। थैंक यू भारती। थैंक यू प्रदीप, ॾाढो सुठो ॾाढो सुठो। जी ॾाढो सुठो। सिंधी अनमोल रतन जी सॼी टीम व्यूअर्स जो दिलि सां धन्यवाद थी करे। अॼु ॾाढा सुहिणा कमेंट्स कया अथऊं ऐं तव्हां मैक्सिमम शेयर कया आहिनि, त सभिनी खे दिलि सां धन्यवाद। सिर्फ़ु अॼु जे लाइ वरी मुलाक़ात थींदी सुभाणे असांजे नए महिमान नए अनमोल रतन सां गॾु। तेसिताईं सभिनी खे जय झूलेलाल।